अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, मुल्क जे सियासी मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं। धरणनि जी सियासत जो जेको मौसम आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उन जा बादल जेके आहिनि उहे मुल्क जे मथां जेके नज़र अची रहिया आहिनि ऐं इमरान ख़ान साहिबु ऐलान कयो आहे त हू हिन भेरे रायवंड ॾांहुं रुख़ कंदो ऐं उनजो छा नतीजा निकिरंदा मजमूई तरह ते जेका ही गुज़िरियल टिनि सालनि खां वठी जेको इमरान ख़ान साहिब जी जेका जदोजहद आहे, जेका उनजी जेका एजिटेशन आहे मुस्लिम लीग नून जी वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ु उन जा हेल ताईं मुल्क ते कहिड़ा असर पिया आहिनि ऐं आईंदा उन मां छा नतीजा निकिरी सघनि था, उन ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान जनाब हलीम आदिल शेख साहिब, जंहिं त असांजे अॼोके प्रोग्राम जा ॿिया महिमान पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा अॻवान खीअलदास कोहिस्तानी साहिब आहिनि। साईं, तव्हांखे भलीकार चऊं था। हलीम आदिल शेख साहिबु, तव्हां सां जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे इहो वॾो मसइलो थींदो आहे त तव्हां पुराणा नून लीगी आहियो। छा मतिलबु आहे, मतिलबु छा आहे सॼे सिस्टम जो? हिकिड़ो इलेक्टेड सिस्टम हले थो पियो, उनमें तव्हां छो उनखे डिस्टेबलाइज़ करणु चाहियो था? न छा था चऊं, जेकॾहिं करप्शन जे ख़िलाफ़ु असां ॻाल्हायूं था, असां चऊं था त पनामा लीक्स में असां त कोन मोकिलियो, तव्हां जहिड़े साफ़ियुनि रिपोर्ट कई आहे। साफ़ी जेके असांजे चवण ते कुझु कंदा हुजनि त फयाज़ नाइच जा मुंहिंजे चवण ते को ख़बर ॾींदो या मुंहिंजी ख़्वाहिश ते? इंटरनेशनल साफ़ियुनि हिकिड़ी शइ मूव कई आहे, उन में नाला आया आहिनि, असांजे लीडरनि जा बि आहिनि। ख़ान साहिबु चए थो त सभिनी खे चार्ज कयो, मूंसां बि गॾु कयो, उन सां गॾु पनामा लीग जो कमीशन ठाहियो, इन में TOR सेट कयो। असांखे को ज़रूरत कोन हुई। हिन दफ़ा केरु नथो चई सघे त असां को डायरेक्ट रोडनि ते विया आहियूं, असां डायरेक्ट धरननि में विया आहियूं, असां डायरेक्ट को घेराव कयो आहे। असां पहिरीं पार्लियामेंट में बि विया आहियूं, इलेक्शन में बि कमीशन में विया आहियूं, हर शइ माना कमेटी बि ठाही आहे, डिस्कशन बि कई आहे, टेबल ते वेठा आहियूं। पर जेकॾहिं को नथो मञे अल्टीमेटली असांजो राइट आहे, प्रोटेस्ट करणु असांजो राइट आहे। केरु थो चए त हुन प्रोटेस्ट जे जवाब जे अंदरि को असां इन सिस्टम खे हलाइण था चाहियूं? ठीकु आहे बाबा, न कंदव त छा कंदासीं? ऐं इहो साईं सेखारियो आहे, मियां साहिबु असांखे सेखारियो आहे त जज बहाली लाइ रोड ते वञिणो पवंदो, तॾहिं जज साहिबु बहाल थींदो। असांखे मियां शहबाज़ शरीफ़ साहिबु ॿुधायो आहे त रोडनि ते वञिणो, बिजली न अचे त रोड ते वञो, बैंक साड़े छॾियो, गाॾियूं साड़े छॾियो, ज़रदारी साहिब खे चओ को मथे टंगींदुसि, हेठि टंगींदुसि, हे कंदुसि, हो कंदुसि। असां त सिखिया आहियूं साईं, असां त नवां आहियूं, पुराणी पार्टी आहे, पुराणा लीडर आहिनि, जेको असां सिखिया आहियूं उहो कयूं था। जज बि इन लाहौर ते असां धरना ॾिठा, इन लाहौर ते असां प्रोटेस्ट ॾिठा, इन लाहौर ते असां इहे सभु कुझु ॾिठा, इहे ड्रामेबाज़ी ॾिठियूं मीनार पाकिस्तान जे साम्हूं, उहो असां त उनखे फॉलो था कयूं। त हिकु पॉलिटिकल प्रोसेस हो, असां सम्झूं था, असांजो राइट आहे। माण्हू चवनि पिया छा हीउ जॾहिं असां शुरू थियो कमु, इहो न आहे, असां विया आहियूं, हाणे बि असां वञी डिमांड कई आहे न, बाबा 4 मुतालबा आहिनि असांजा, तव्हां ॿुधायो कहिड़ा पैसा विया, किथां विया, कीअं विया, इनजी तव्हां TOR मंज़ूर करे जल्दी हिनखे कमीशन में खणी वञो। जन न कंदा त उर्दू में चवंदा आहिनि मरता क्या न करता। अल्टीमेटली असां वेंदासीं, प्रोटेस्ट कंदासीं, उहो असांजो हक़ु आहे, असांजो आइनी हक़ु आहे, असांजो सियासी हक़ु आहे। असां 20 करोड़ आवाम जा नुमाइंदा आहियूं, अपोज़िशन जा नुमाइंदा आहियूं, असां हुन लाइ बीहणो पवंदो। ऐं केरु न केरु बीहंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हलीम आदिल जी, पर मां सम्झां थो हीउ जेको ट्रेंड जेको इमरान ख़ान पाकिस्तान में 2013 खां पोइ विधो, इहो तव्हां बि हिकिड़ा सियासी वर्कर आहियो ऐं साईं बि सियासत सां पुराणा तालुक़ आहे, त मां सम्झां थो इहो त हिननि जो जेको तौरु तरीक़ो आहे उहो बिल्कुलु को वाजिबी न आहे। मां सम्झां थो हीउ एहतजाज को बहितरी लाइ न, पर हीउ एहतजाज हुकूमत खे पहिरें ॾींहं खां मञण लाइ तयार ई न आहिनि। 2013 जी इलेक्शन खां पोइ हमेशह मुसलसल रोडनि ते आहिनि। ऐं जॾहिं बि हिन मुल्क जे लाइ को चङी ॻाल्हि थियणु वञे, जीअं CPEC शुरू थियण वारो, त हिननि एहतजाज धरणो हुयो, हुनखे लेट कयो। हाणे जॾहिं प्राइम मिनिस्टर वञे पियो अमेरिका जे दौरे ते UN में कश्मीर जो केस खणी, त हीअ वरी रोडनि ते हूंदा। ऐं तव्हां कॾहिं ॾिठो दुनिया में कंहिंजे घर ते वञी तव्हां घेराव कंदो, ऐं जेको कल्ह कराची में इमरान ख़ान साहिबु जेको ऐलान कयो तव्हां रायवंड ते वञी धरणो हणंदुसि, त मां सम्झां थो इहो कहिड़ो एहतजाज कयो तव्हां? कल्ह तव्हां जलसो कयो, तव्हांजो हक़ु हो, ऐं तव्हां नश्तर पार्क में आयो, उते तव्हांखे माण्हुनि मोट न ॾिनी। अॼु प्राइम मिनिस्टर साहिबु जलसो कयो चित्राल में, उन ॿुधायो त भई आउं छो हुन ते ॻाल्हायां। पाकिस्तान जा माण्हू लाहौर में बि हिननि खे जवाबु ॾिनो, कराची में बि कल्ह नश्तर पार्क जो जलसो तव्हां सॼी ज़िंदगी ॾिठा आहिनि, अहिड़ो कुझु जलसो तव्हां ॾिठो जो ख़ाली हुजे? साईं ॻाल्हि इहा आहे घर ते एहतजाज चवनि था त न कयो। बिल्कुलु न थियणु घुरिजे। पर मां पुछां थो साईं सां, दोस्त आहे असांजो, भाउ आहे असांजो, त जमाइमा जे घर ते छो विया? उते इमरान ख़ान साहिब जा पुट रहंदा आहिनि, सॼी नून लीग सॼी क़यादत चढ़ी वई हुनजे घर ते वञी हिननि प्रोटेस्ट कयो, जेकी उन्हनि जी मां पुछां थो जवाबु ॾियनि न।
पोइ ॿी ॻाल्हि आहे त माना छो आहे पहिरीं जवाबु ॾिबो मां ॻाल्हि इहा आहे त इन्हनि इन जो बुनियादु रखियो आहे बाक़ी उहो ज़ाती घर न आहे मूं तव्हां जहिड़ो जो इहो हिकिड़ो महल आहे जिते सॼो मुल्क हलंदो आहे जिते मोदी साहिबु गेस्ट थी आयो आहे मोदी साहिबु पंहिंजे 120 माण्हुनि सां उते वञी उते आयो आहे सॼो दुनिया जो कार वहिंवार जेको अछो कारो पाकिस्तान में आहे सॼो उतां हलंदो आहे जाती उमरा खां हलंदो आहे मां पुछां थो त हू तक़रीबन सम्झो त स्टेट हिकिड़ी प्राइम मिनिस्टर जो आहे सॼे ग़ैर मुल्की लीडर उते अचनि था सभु मीटिंगां उते थियनि थियूं उहो ज़ाती घर त कोन्हे त उते रुगो ॿार वेठा आहिनि सॼो माना मोदी उते मोदी माइट त मोदी शादी में आयो हिकिड़े मिंट ॿुधो न मोटरी हाणे भाई माइटी इहे त अलॻि ॻाल्हि आहे त ॻाल्हि इहा त उहो को बाक़ी इहे कहिड़ो UN में केस खणी ईंदो जेको अधु राज जो आहे अधु पाकिस्तान जो आहे मां सम्झां थो इहो कहिड़ो वज़ीर आज़म आहे जंहिंजा माइटी मिटी 120 माण्हू बिना वज़े जे पहुची आहे असांजा माण्हू ज़लील थिया आहिनि उते वञी ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु प्रोटेस्ट करणु असांजो हक़ु आहे जॾहिं नथा मञनि असां उन ॾींहुं लाहौर में उन ॾींहुं चेयरिंग क्रास ते असां वञी ॻाल्हि कयूं मुड़नि ई नथा अल्टीमेटली असांखे वञिणो पवंदो बाक़ी साईं जेकी ॻाल्हि कई आहे नश्तर पार्क जी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु फयाज़ साहिबु हिकिड़ो नारो लॻो पाकिस्तान मुर्दाबाद जो उन खां पोइ कराची में लाज़मी ॻाल्हि आहे घणो हूंदो 1% हूंदो कराची में जेको पाकिस्तान ख़ुदा न ख़ास्ता हिननि जो राज एजेंट हूंदो जेको दहशतगर्द हूंदो 1% बि न आहे अलाह न करे मतिलबु वधि में वधि को उनखे वेलविशर सम्झो न पर सॼो कराची में ख़ौफ़ हो त शायदि असां सभु गदार थी विया आहियूं शायदि असांजे के मथे कोन्हे उहो माना इहो रिस्क मां तव्हांखे हाणे पाण ॿुधायां त ख़ान साहिबु जॾहिं मीटिंग थी असां अपोज़ कयो साईं 4 ॾींहं कराची की तंज़ीम ते थिया आहिनि कीअं नश्तर पार्क हिकिड़ो आहे त कीअं उन्होंने कहा इस पे नहीं उन्हें मीटिंग में जो कहना कि इसको भूल जाएं आपकी क्या इम्पैक्ट होता है हमें जाके उनके जख्मों पे मरहम रखना है कि वी ओन यू हम आपको ओन करते हैं हम करी ख़ान साहब लफ़्ज़ हम कराची को ओन करते हैं इन करे 4 ॾींहं अॻु में असांजी तंज़ीम ठही 4 ॾींहं खां पोइ ख़ान साहिबु हिते आयो ऐं असां सम्झूं था इन 4 ॾींहंनि में ऐं ॿुधो असां को न को ट्रांसपोर्ट ॾिनी न को बसां ॾिनियूं न कुझु जेके माण्हू आया जेके बि हुया मां मञा थो त जलसो एतिरो न हो जेतिरो हुजणु घुरिजे आई एग्री मां ज़रूरी न चवंदुसि तव्हांखे पर इन में असांजी पॉलिसी हो सके कि हमने जाके उनको खान साहब जो असांखे मैसेज ॾियणो आहे कि हम आपको ओन करते हैं आप हमारे भाई हैं सारे महाजिर गलत नहीं है जो गलत है वो गलत है जो अल्ताफ का साथी है वो गलत है जो गद्दार का साथी है वो गलत है जो इंडिया का यार है वो गद्दार है लेकिन सारे कराची वाले हमारे भाई इहो मैसेज ॾिनो उन में असां नुक़सानु खाधो आहे हींअर असां विढ़ूं पिया पंहिंजी क़यादत सां छो तव्हां घटि टाइम ॾिनो मां राति डिप्रेस रहियो आहियां पर अहिड़ी ॻाल्हि करे पर हिकिड़ो ॾींहुं अॻु में मलीर में ॾिठो तव्हां अलहमदुल्ला हिकिड़े ॾींहुं नोटिस ते गुलशन हदीद मलीर कराची आहे न अलहमदुल्ला वॾो जलसो हिन खां ट्रिपल हुयो ॻाल्हि इहा आहे त अलहमदुल्ला थिंग्स आर इन अवर कंट्रोल नश्तर पार्क में हिकिड़ो ख़ौफ़ आहे उन जलसे खां पोइ न जेको हादसो थियल आहे उनखे नश्तर पार्क में हाणे घटि थी विया आहिनि जलसा तव्हांखे पाण ख़बर आहे नश्तर पार्क में छॾे ॾिनो आहे ख़ौफ़ आहे की उन 12 रबीउल वारे उन वाक़े खां पोइ नश्तर पार्क हाणे घटि थी विया आहिनि इमरान ख़ान हमेशह जॾहिं अॻे बि जलसो कयो त MQM जे आशीर्वाद सां कयो ऐं अल्ताफ़ हुसैन सां ॻाल्हाए ॿोलाए हिते आयो ऐं मां तव्हांखे ॿुधायां कराची जेकी मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी ॿी मां ॻाल्हि ॿुधायां जेकी हिननि जी लोकल लीडरशिप आहे कराची जी उहा MQM सां इताद में इलेक्शन वेस्ट में गॾु विड़ी अथनि वेस्ट में इलेक्शन गॾु विड़ी अथनि नून लीग सां मुआइदो करे राति जो विच में हलफ़ खयो अथनि ऐं सुबुह जो वोट वञी MQM खे कया अथनि तव्हां MQM हिते रिकॉर्ड ते पई न MQM खे तव्हां वेस्ट में वोट कया आहिनि उनखां पोइ तव्हांजो इमरान इस्माइल जेल में वञी वसीम अख्तर सां मीटिंगूं करे थो चओ त मुंहिंजो पर्सनल दोस्त आहे बाबा ही पार्टी पर्सनल त हिकिड़ी तरफ़ तव्हां MQM खे जेको सो घटि वधि ॻाल्हायो था ॿिए पासे तव्हां हुन कल्ह हुनजा इतादी हो टे पासे तव्हां हुननि सां जेलनि में मीटिंगूं कयो था हिकिड़ी तव्हांजी सियासत आहे तव्हां कल्ह छा MQM ते ॻाल्हायो त छा तव्हां हुते मरम रखियो तव्हां त सॼो नवाज़ शरीफ़ तव्हां त इहे काल ॾियणु आयो त 24 तारीख़ सां सॼो पाकिस्तान वठी वेंदासीं बाबा जॾहिं तोसां लाहौर में माण्हू नथा अचनि तोसां कराची में नथा अचनि त वरी तोखे 24 तारीख़ माण्हू किथां ईंदा मां सम्झां थो पाकिस्तान जा माण्हू नथा चाहिनि इहो तव्हां हिननि खे मुंहिंजे ख़्याल में इंतज़ारु करणु खपे 2.5 साल गुज़री विया आहिनि तव्हां 2018 जी इलेक्शन में अचो तव्हां भले इलेक्शन मूवमेंट ठाहियो पर हीउ तरीक़ो त न आहे न तव्हां कंहिंजे घर ते वेंदो तव्हां रोड जाम कंदो तव्हां जेको बाज़ारी ॿोली ॻाल्हाईंदो हीअ सियासत आहिनि मूंखे त तरीक़ा सम्झ में कोन था हिकिड़ो ॿुधायां त वेस्ट में कोई ताक़त कोन थियो आहे माण्हू साईं चैनल तव्हांजा रिकॉर्ड ते तव्हांजूं ख़बरूं तव्हांजूं रिकॉर्ड ते हुनखे सुबुह जो 5 वोट तव्हांजा PTI जा MQM खे मिलिया ठपाया अथनि साईं वोट ते जेको बेल्ट पेपर आहे हुन ते 5 जेको 9 MQM वारनि मां तव्हांजा 9 वोट ॾिना अथनि MQM वारनि ऐं 5 वोट हुननि खे मां चवां थो रिकॉर्ड पियो इलेक्शन कमीशन जो उन ॾींहुं अख़बारूं पयूं आहिनि तव्हां चैनलनि ते रिपोर्ट ॾिसो
तव्हां सिंधी बि वठूं ॻाल्हाइण ॾे दीवानी ॻाल्हाइण ॾे यार। बिल्कुलु मां चवां ॻाल्हि थो इहा- अगरि मां ग़लति हुजां मां सियासत छॾे ॾींदुसि जेकॾहिं मां चवां त इहो इताद हिननि जो न आहे हिननि जे वोट न ॾिना आहिनि मां सियासत छॾण लाइ तयारु हाणे साईं छॾणी पए त पीटीआई में वठी ईंदासीं हिसाब छॾी वेंदी हाणे सियासत वई साईं जी इन करे उन ते साईं तव्हां मञो हक़ीक़त खे मञो तव्हां सुठा सियासतदान आहियो तव्हां हुनखे इन्वेस्टिगेशन करे छॾी पहिरें ॾींहुं असां बि सम्झो त ईअं थियो आहे पर ख़बर बि आहे पई त हिननि जो जेको चेयरमैन हो आसिफ़ उनजे ख़िलाफ़ु मुखालिफ़ घणा हुया उन खां पोइ हिननि एफिडेविट जमा करायो इलेक्शन कमीशन में इन्हनि खे हिकिड़ो ANP वोट ॾिनो आहे हिकिड़ो अलाए PP के ॾिनो आहे माना क्लियर थी वियो आहे त असां वोट कोन ॾिना आहिनि ॾिसो हिन बानी खे मां पंहिंजी ॻाल्हि कयां माइट बि रॉन्ग पर मां तव्हांखे ॿुधायां थो असां वोट कोन ॾिना आहिनि ऐं पोइ क्लियर थी वियो मुलाक़ात बि न थी आहे मुलाक़ात थी आहे उन ज़ाती दोस्ती आहे मिली सघे थो अहिड़े मौक़े ते जॾहिं इलेक्शन थींदी हुजे उन वक़्तु मुलाक़ातूं सियासतदाननि जूं थियनि सियासत उन लाइ एतिरो त आलिम आदिल शेख साहब एतिरो त मतिलबु सही ॻाल्हि ॿुधो। न ॿार जेको आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। इमरान इस्माइल आहे सही न ॻाल्हि को ॿुधो। इंतिरा एॾा मासूम तव्हां आहियो न, ॻाल्हि न इहा को आहे ही त- पंहिंजा जेके व्यूअर आहिनि उहे इन ॻाल्हि खे सम्झी न सघनि मुलाक़ात बिल्कुलु हिनजी थी आहे पर असां जेको अलायंस कोन थियो आहे नून में हिननि जो साउथ में हिननि जो अलायंस थियल आहे PMQ सां ॿुधायो साउथ में हिननि जो alliance थियल आहे। साउथ में मुंहिंजी हिननि ॻाल्हि जो ॿुधो MQM सां alliance आहे। असां त ॾोह सम्झूं ई कोन था तव्हां त ग़लति सम्झो न माण्हुनि ॻाल्हि खे इहा न, असां हीअ त त- चऊं न असां त MQM मतिलबु- असां क़ौमी असेंबली में थी असीं त हुनखे वेलकम था तव्हां कयूं वेलकम असां कॾहिं था न कयो इन गदारनि खे वेलकम था कयो नहीं, गद्दार- जो पाकिस्तान का पर गद्दार है वो क्या है कल्ह तव्हांजे जो पाकिस्तान तव्हांजे में गद्दार है अपोजिशन वो- में तव्हां गॾु वेठो न इहे पावर ॻाल्हि इहा आहे- पॉलिटिक्स आहे उनमें ॾिसो न इहो हुनखे मतिलबु उन्हनि असां खे ग़लति चऊं था मां व्यू पॉइंट ॾियणु असां हुनजी असेंबली जो दरवाज़ो बंदि नथा करे उहो चूंडियल नुमाइंदा असांजो बिल्कुलु इमरान इस्माइल मिलियो आहे पर असां इन्वेस्टिगेशन कई आहे असां चेक कयो आहे असांजे माण्हुनि वोट कोन ॾिनो आहे बाक़ी वक़्तु ॿुधाईंदो छा थींदो इहा असांजो वोट कोन बाक़ी असांजो माइंड क्लियर आहे त MQM सां असांजो कॾहिं ठा कोन थींदो उहे MQM जा माण्हू जेके गद्दार आहिनि जेके रॉज मुंहिंजे ख्याल में इमरान ख़ान साहब खे तव्हां चेयरमैन साहब खे मशवरो ॾियो त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कए जिन्हनि उन्हनि खे 5 वोट ॾिना आहिनि ऐं इहा ॻाल्हि रिकॉर्ड थिए इन्वेस्टिगेशन थी वई आहे इन्वेस्टिगेशन थी वई सिधी ॻाल्हि उन्हनि जी भई पार्टी तव्हां चए कोन थी कराईंदासीं भई न असां न कर न असांजे माण्हू न असांजी कमेटी ठाही हुन क्लियर करे जज बि हुन में शामिल हो कमेटी में असां क्लियर थिया आहियूं हाणे पाणे मीडिया में जेको शो हले बि असां क्लियर थिया असांजे माण्हू कोन पर ॾिनो हिकिड़ी ॿी ॻाल्हि साख जेका वठी आहे छॾी उहा असां। इहा आहे त तव्हां चओ था त तव्हां उन्हनि खे कोन था सम्झो तव्हांखे विसरी वियो आहे त जॾहिं लंडन जे अंदरि नवाज़ शरीफ़ साहिबु इहो सभिनी पार्टियुनि जे साम्हूं ऐलान करायो हो त नून लीग सां असां इतिहाद में कॾहिं बि असां MQM सां इतिहाद में न वेंदासीं लंडन में जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी हुई उहो तव्हां कॾहिं टोड़ियो आहे ॾिसो उन ॻाल्हि तां फिरी कॾहिं विया आहियो फयाज़ ॾिसो हालतूं वक़्त ते फ़ैसिला थींदा आहिनि मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधो तव्हां पोयां 5 साल ॾिसो जेको केक जो हिसो जेको हुकूमत जो नौकिरियुनि जी कोटा जेकी पीपल्स पार्टी 5 साल MQM खे ॾिनी तव्हां हीअ असांजो 3.5 साल जो 2.5 साल जो दौरु ॾिसो असां MQM खे कहिड़ो फैसिलिटीज़ कई आहे माण्हुनि ज़ाहिर उन्हनि खे मैंडेट ॾिनो आहे जहिड़ो बि उन्हनि खे मैंडेट आहे उहो असेंबली में पहुता आहिनि असां उन्हनि खे उन्हनि जा दरवाज़ा बंदि नथा करे न असां हुते वञी अजरकूं ऐं टोपियूं पातियूं उन्हनि 9-0 ते न असां को घणी उन्हनि खे मिनिस्ट्रियूं ॾिनियूं आहिनि इहे माज़ी में पीपल्स पार्टी उन्हनि खे फैसिलिटीज़ कंदी रही क्यू लीग कंदी रही आहे ऐं असां त कॾहिं को तव्हां ॾिसो इमरान जेको 97 में तव्हां केस ॾिसो लंडन में ही जेकी हिन गवर्नमेंट में जेतिरो MQM ते जेके बि उनजी क्रिमिनल एक्टिविटीज़ आहिनि जेतिरे प्रेशर जेको असांजी गवर्नमेंट जो कानूनी कमु उन्हनि गवर्नर तां वारो खे वेठा आहियो यार साईं न गवर्नर उन्हनि जो किथे आहे किथे आहे कंहिंजो गवर्नर कंहिंजो आहे कंहिंजो आहे? गवर्नर आज़ादु आहे गवर्नर उन्हनि जो थोरी तव्हां चवण ते कोन थींदो न असांजो वञे वसीम अख्तर वटि उहो न आहे गवर्नर तव्हां गवर्नर उन्हनि जो कोन्हे गवर्नर हींअर MQM सां लातल हाणे जी ॻाल्हि हूंदी मां सम्झां थो जेतिरो हर दौर में जेतिरो असांजी हुकूमत मां सम्झां थो असांजी हुकूमत कॾहिं बि MQM खे फैसिलिटीज़ उन नमूने न कई माज़ी में गवर्नर वेठो जेको सो MQM सां उनजो तालुक़ु कोन्हे MQM सां उनजो को तालुक़ु कोन्हे न पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त काफ़ी मीडिया जे अंदरि इहा ॻाल्हि हले थी पई त मॉडल टाउन सान्यो थियो का पेशरफ़्त नथी थिए 4 सीटनि जी ॻाल्हि थी शुरू में जितां मामला बिगड़िया फ़ैसिलो न थियो न थियो आख़िर उहे सभई सीटूं जेके आहिनि उन्हनि ते तव्हांखे री इलेक्शन त कराइणी पई ट्रिब्यूनल्स ऐं कोर्ट जे फ़ैसिलनि जे करे त मुस्लिम लीग नून जी पॉलिटिक्स जेका उहा रेज़िस्टेंस जी पॉलिटिक्स आहे उहे मिसाल तौरु असीं कंहिं बि पार्टी जी डिक्टेशन ते न हलंदासीं न असीं हलिया आहियूं न असांजो क़ाइद कॾहिं हलियो आहे आइन ऐं कानून मुताबिक़ असां सभु फ़ैसिला कया आहिनि असांजी गवर्नमेंट कया आहिनि
तव्हां ॾिसो ही पानामा लीक्स जो जेको हिननि वॾो घोड़ कयो, हिननि खे सुप्रीम कोर्ट मां मोट जेका मिली हिननि खे ख़बर आहे, ही कंहिं इदारे खे मञनि बि नथा न। तव्हां हर उन इलेक्शन जे फ़ैसिले, उहो बि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो त माफ़ करे वेही रहंदा न, पर हुननि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे बि न मञो। पानामा लीक में सुप्रीम कोर्ट छा चयो त ॿुधायो त सही। पहिरीं जेको आयो, जेको तव्हां 4 तकनि जे हवाले सां जो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो न, तव्हांजो रिंगिंग थी, उन में त हुकूमत ते को बि हुकूमत साबित न कयो न। उन खां पोइ जेके बाय इलेक्शन थियूं, बाय इलेक्शन री इलेक्शन थियूं न, अवाम हिननि खे रिजेक्ट कयो। असुल तव्हांखे माण्हू ॾिसो न, तव्हां ॾिसो, तव्हां इमरान ख़ान वेही कंटीन्यूअस जेकी ॻाल्हि चवंदी हुकूमत उनखे न मञींदी न। हू जहिड़े लैंग्वेज सां ॻाल्हाईंदो, जहिड़े तरीक़े सां ॻाल्हाईंदो। असां चवंदा तव्हां सुप्रीम कोर्ट में वियाऊं, तव्हांखे सुप्रीम कोर्ट छा हींअर बि नोट हणी तव्हांखे मोकिलियो न वापसि, त भई ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो छा उहो तव्हां जेके मॉडल टाउन माण्हू मारिया उहो तव्हां GIT आई न, तव्हां GIT रिपोर्ट ॾिसो, हुकूमत ते त कोन्हे यार। हिन खां वधीक ॾिसो न मेरिट कहिड़ी थींदी त तव्हां प्राइम मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर ते FIR इल्ज़ाम ते FIR कटे था छॾियो, पंहिंजी गवर्नमेंट में पाण कटींदा। कॾहिं तव्हां तारीख़ में पाकिस्तान में न तारीख़ में पाकिस्तान में ईअं थियो आहे भुट्टे साहब सां न, पर तव्हां चवंदा हुन केस में, भुट्टे साहब जे केस में, हिन केस में घणो न फ़र्क़ु आहे। हुन केस में हिन केस में फ़र्क़ु आहे। न कोई सचो कोन्हे, कोई सचो कोन्हे। मां चवां थो तव्हांखे ॾिस न, PTI खे घुरिजे त 2018 जो इंतज़ारु करे। तव्हां पोइ छो था तव्हां छो था हुकूमत खे किराइण चाहियो? न असां आयासीं जमहूरियत लाइ आयासीं न, त असां जॾहिं फ़ैसिलो थियो त वापसि करे वेही असां इहो थोरी आयासीं पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे किरायो। असां त इहो कॾहिं कोन्ह चयो। तव्हांखे त चेहरा ई नथा वणनि, तव्हांखे नवाज़ शरीफ़ सां मसइलो, तव्हांजे चेयरमैन साहिब खे बाबा नवाज़ शरीफ़ हुजे न, ईअं कीअं वेंदो नवाज़ शरीफ़? नवाज़ शरीफ़ सां 20 करोड़ आवाम गॾु। भई नवाज़ शरीफ़ ॾिस न, अॼु जेकॾहिं चित्राल जे 8 लख आबादी में लखे माण्हू गॾु थियनि था, हिते तव्हांखे 2.5 करोड़ में माण्हू 5000 बि नथा अचनि, पोइ तव्हां माण्हू त तव्हां सां गॾु न आहिनि, पोइ तव्हांखे माफ़ करे विहणु खपे न। मुंहिंजे ख़्याल में तव्हां इंतज़ारु कयो, असां कंदासीं, वक़्तु ईंदो कंदासीं। असां कॾहिं न कंदासीं त हाणे चऊं त भई MQM हाणे गेप पे असां वञूं, मौक़े जो फ़ाइदो वठी सियासत न कंदासीं। असां बलदियाती इलेक्शन में, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, बलदियाती इलेक्शन में असांजी सेकंड पोजीशन आई आहे कराची में, बलदियाती इलेक्शन असां माण्हू सां वेंदासीं न। असां सेठ ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजी तरफ़ां राव साहब खे चयो मुंहिंजो चैलेंज आहे त नून जलसो करे ॾेखारे। बिल्कुलु कंदी, जलसो तव्हांखे करे ॾेखारींदासीं। मां हिन प्रोग्राम में चवंदुसि असां इन लाइ न कंदासीं त MQM जेको असांखे हाणे गेप आहे असां वञी हिसो वठूं, न असां पंहिंजी सियासत पंहिंजे टाइम सां कंदासीं जॾहिं बि असां न। पर ही जेको गैप जो ऐं पंहिंजो सियासत जी मौक़े पर शनासी या मौक़े परस्ती जो मसइलो बि न आहे, पर ज़ाहिर आहे जेकॾहिं हिकिड़े शहर जे अंदरि हिकिड़ो माण्हू जंहिंजी एॾी वॾी लीडरशिप रही आहे, उहो जेकॾहिं मुल्क जे ख़िलाफ़ु नारा हणाए त ॿी लीडरशिप अचणु घुरिजे न। पोइ हाणे मूंखे इहो ॿुधायो, कल्ह माण्हूअ जो न निकिरणु त इहो छा मैसेज तव्हांखे कराची जे माण्हू भई मलीर में वेठा हुआ पंहिंजे स्टील मिल जे ख़िलाफ़ पघारनि जे लाइ, उहो बि इसाक डार साहिबु उन ॾींहुं मसइलो हल करे छॾियो, उन ॻाल्हि खे छॾियो। मां चवां ही मैसेज तव्हां हिन ते डिस्कशन कयो त कल्ह जेको कराची जो माण्हू न निकितो हिननि हालतुनि में, त उनजो मैसेज छा आहे? उनजो सभु साईं ॿुधाए छो, छा मां कंहिंखां ॾिनो साईं? तव्हां हिते न हाणे का तव्हां मूंखे ॿुधायो ज़ोरी तव्हांजो दुकान थो बंदि करे, न तव्हांजी को रस्तो में गाॾी थो रोके, को बि मां सम्झां थो अहिड़ो इशू न आहे त माण्हू मां सम्झां थो कराची आज़ादु आहे। ऐं पर माण्हू इहो सम्झे थो मौक़े परस्त केरु आहे, ऐं वक़्तु त हू सम्झंदा हू अमन नवाज़ शरीफ़ ॾिनो आहे त हू हुनखे मोट ॾींदा। सुभाणे जेकॾहिं असीं कंदासीं टाइम ते कंदासीं, असांजो वक़्तु जॾहिं ईंदो असां कंदासीं, पर असां इहो न ॾिसंदासीं हाणे ही टाइम आहे हिते वञूं था ट्राए कयूं था, जे न मिलियो वापसि हलियो वेंदा। तव्हां लूज़ कयो न त कराची में तव्हां हकीम बलोच वापसि हलियो वियो त हकीम बलोच फयाज़ तव्हांजो वॾो मसइलो। हकीम बलोच मुंहिंजे हर प्रोग्राम में हकीम बलोच जो तव्हां हकीम बलोच अञा ताईं वेठो आहे PMLN में, अञा ताईं वेठो आहे। सियासत ॾिसो, पार्टियुनि में माण्हू ईंदा आहिनि वेंदा आहिनि। ॾिसो पार्टियुनि में माण्हू, पार्टियुनि में तव्हांजी पार्टी छा वञे सिंध में? तव्हां सिंध जो सदर ई आरिफ अलवी खे ठाहियो, तव्हांखे सिंधी को माण्हू नथो मिले। तव्हांजी पार्टी में वो सब सिंधी हैं जेके सिंध में रहंदा आहिनि, ॻाल्हि न आहे सही। तव्हां हिकिड़ो बि एल माण्हू सिंधी कोन मिले। मुल्क जो सदर ठाहियो अथई, असां मुल्क जो सदर ठाहियो न, असां मुल्क जो सदर ठाहियो। हिकिड़ो वक़फ़ो वठंदो, वक़फ़े खां पोइ मोटी अची तव्हां पाण बहस छॾियो आहे त ॿिन्ही पार्टियुनि जो सिंध जे अंदरि ख़ासि तरह जेका दोस्त न सही न, पर इहो बुनियादी जेका ॻाल्हि आहे
त वाकई जेको आहे इमरान ख़ान बि अचे थो त कराची में जलसो करे थो, बाक़ी जेका ही सिंध आहे, हैदराबाद आहे, 5 ॾींहंनि जी करप्शन में मुल्क में रैली कई सिंध में कढी आहे हाणे। ठीकु आहे, मां उन ते ॻाल्हाइणु चाहींदुसि रैली निकिती आहे असांजी, तव्हां यादि उहो जवाबु तव्हां ॾिजो। खीलदास वटि बि हिकु पॉइंट अथव, पोइ ॾिसंदासीं। नाज़रीन वठो था वापसि प्रोग्राम खे अॻिते वधाइण था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, चौथ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते, धरणनि जी सियासत, जद्दोजहदनि ऐं एजिटेशन जी पॉलिटिक्स। तहरीक इंसाफ़ साहब जो तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां इमरान ख़ान साहब जो इहो ऐलान त हू जाती उमराव वेंदा, रायविंड वेंदा, जिते पंहिंजो नवाज़ शरीफ़ जे खे मेमोरेंडम पेश कंदा। उन ते मुस्लिम लीग जो रद्द अमल आहे, पर मजबूरी तरह ते इहा सियासत असांखे छा पई ॾे, उन वाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी जेका एजिटेशन जी पॉलिटिक्स या ॾे जवाब ऐं वठि जवाब जी पॉलिटिक्स रही आहे, उनमें सिंध जे न चओ या बलोचिस्तान जेके आहिनि उहे मिसिंग रहिया आहिनि उन पॉलिटिक्स जे अंदरि, ॿिन्ही पार्टियुनि जे अंदरि उन तरह जो न रहियो आहे। उन ते गुफ़्तगू कंदासूं, अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी हलीमा दिल शेख साहब, लॻे थो त हाणे सॼी रांदि GT रोड ते पई हले, माना गेम जेका सॼी आहे पिच माना GT रोड आहे, हर कंहिंखे उते ई पॉलिटिक्स करणी आहे। नाज़ साहिब हिन तव्हांजी ॻाल्हि में एग्री थो कयां। इहो अलमियो रहियो आहे कुझु पार्टियुनि जो त सिंध खे विसारे छॾींदा आहिनि ऐं उहो सम्झंदा आहिनि त पंजाब में गवर्नमेंट अचण लाइ पंजाब में सीटूं खपनि असांखे। इहो अलमियो असांजी पार्टी जो बि आहे। कोशिशि कयूं था ऐं त इहो ख़तमु थिए, असां उन लाइ कोशिशि कई आहे। असां जीअं मखदूम साहब खे वठी असां वियासीं, ख़ान साहब कोन अची सघियो, असां हर जॻह वञूं। मुंहिंजी शनाख़्त तव्हांखे ख़बर आहे, अलहमदुलिल्लाह मूंखे इहो न हूंदो आहे त को वाक़ियो भली थर में हुजे, वाई पांदी में हुजे, कंदकोट में हुजे, मां वेंदो आहियां। पर अलमियो इहो आहे त असांजी लीडरशिप बिल्कुलु एग्री कनि, जो कुझु सच ॻाल्हाइणु घुरिजे असांखे। उहो चवंदा यार सिंध में सीटूं भली अचनि, सीटूं त असल मैच ते पंजाब विच लॻेगा, उते चलो। हीअ जेकी ॻाल्हि आहे उन असांखे इलाही पोइ हिते कयो आहे। मां हाञेकार हिन मुल्क लाइ जॾहिं ॾिसो न, हाणे फ़िलहालु मां नथो कयां, माना मां जेकी ॻाल्हि थो कयां, मां एज़ अ पॉलिटिशियन चवां, जॾहिं पंहिंजी पंहिंजी पार्टी खे चवां त साईं बि ॿुधे, नून में हूंदे बि हिकिड़ो त असां वटि PTI में अञा उहे फेसिस सिंध जा नथा अचनि, असां इनशाला आणींदासीं। इनशाला मां आयो आहियां 8 महीननि में, वॾी चेंज आहे अलहमदिल्ला। तव्हां ॾिसिजो हाणे असां तंज़ीम पूरी थियण वारी आहे, वॾी शख़्सियात तव्हांखे ईंदी नज़र ईंदियूं कुझु ॾींहंनि में। हेॾे मुमताज़ भुट्टो साहब वियो हलियो, लियाकत साहब वियो हलियो, गौस अली शाह ख़ामोश थी वेही रहियो, शिराजी ॼाण विया, हकीम बलोच वियो, इलाही माण्हू आया, उन्हनि खे इज़तूं मिलियूं। मुर्तज़ा जतोई साहब वेठो बि आहे, वियो बि आहे, विच ॻाल्हियूं हलनि पियूं। ऐं आज बि जतोई साहब वारा बि नून में आयो, ॿुधा हाणे अचणु न अचणु जहिड़ा आहिनि। हिते 2-3 माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि सां जहाज़ में लहंदा आहिनि, कराची जा माण्हू अची उहो जहाज़ वरी हलाए वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो अलमियो आहे। मां सम्झां थो त जेके इहे पार्टीज़ असां जूं, उन जा को नुमाइंदा जेको सिंधी शो सां ॿुधंदा हुजनि, उनखे चओ त पाकिस्तान आहे इहो न आहे त पंजाब में सीटूं हुजे, पोइ छॾियो न। जेकॾहिं उन्हनि खे वॾे भाउ खे सोचणो ई न आहे त हेॾे इन सूबे जी अहमियत आहे त छॾनि पोइ। असां ॾिसो न, हीउ खेलदास हुजे, ॿिया हुजनि, असां सभु असां हिते, मां सही थो ॿुधायां, हिते पीपल पार्टी खे हटी सियासत करणु सवलो कोन्हे। शहरनि में MQM त हाणे अंडी मंडी थी वई आहे, हिते शहरनि में सियासत सवलो न आहे। जेके माण्हू ॿियनि पार्टियुनि जी सियासत कनि था, उन्हनि खे सोचणु घुरिजे। हिते वर्कर बि असांजो ॾाढो वीचारो हिमत में हूंदो आहे, उनखे ॿिनि तरफ़नि खे डंडा पवंदा आहिनि। को हिकिड़ो असांजे वीचारे गुल मोहम्मद रेंद रुगो असांजी मखदूम साहब जी दावत कई आहे, उन ते उन्हनि सकरनि में, उन ते गेस्ट हाउस ते छापा, अलाए ट्रांसफार्मर बंदि, हे बंदि, हो बंदि। हिते ज़ुल्म आहे। हिते त सिंध में सियासत करणु ॾुखी आहे, पर पंजाब जी लीडरशिप खे एतिरो न हूंदो आहे। पर इनशाला सिंध में माना नून लीग त तव्हांखे तंग नथी करे न, एज़ फार एज़ जी नून लीग त तंग नथी करे। बिजली काटा हिते छा कंदा, बिजली काटा कनि था, हिते छा कंदा, होॾे कनि था। पर अलहमदिल्ला मुंहिंजे अचण खां पोइ इहो कल्चर PTI में तब्दील थी चुको आहे। अलहमदिल्ला PTI खे सिंध जे हर ॻोठ में वठी था वञूं ऐं विदिन 6 मंथ्स तव्हां ॾिसिजो वॾी शख़्सियात हिते वेठी हूंदी, तव्हांजे शोज़ में बि ईंदो। खेल सां नवाज़ शरीफ़ साहब जी सियासत में सिंध किथे आहे? सच ॻाल्हाइजो, हाणे जीअं मां ॻाल्हायो आहे, कुझु कोन थी, सीट मिली वेंदी MNA आई, पको यार ॻाल्हाए, पको MNA आई माशाल्लाह। ॿुधाई, पर आऊं तव्हांखे पंहिंजे पर्सनल पार्टी में जेको मुंहिंजो काफ़ी प्राइम मिनिस्टर थियण खां पोइ मुंहिंजो 5 खां 6 मीटिंग थियूं आहिनि। कॾहिं तव्हां प्राइम मिनिस्टर थिया?
न प्राइम मिनिस्टर सां मुंहिंजी मीटिंग थी वेंदो इंशाल्लाह। प्राइम मिनिस्टर सॉरी ममनून था सदर थी वेंदो, ही प्राइम मिनिस्टर थी वेंदो, नून में सही कुछ मां परेशान थी वियुमि, मुंहिंजो आइन में तरमीम थी वई छा थियो? प्राइम मिनिस्टर साहब सां मीटिंगूं मुंहिंजी थियूं आहिनि। हा। आउं सम्झां थो सिंध बिल्कुलु असांजी एजेंडा ते आहे ऐं सिंध में असां करे ॾेखारियूं। ना है तव्हां ही ॾिसो मोटरवे जेको ठहे पियो न, इहो मां सम्झां थो कहिड़ो मोटरवे? वधीक वेझो रहियो कराची खां लाहौर ताईं जेको मोटरवे ठहे पियो इहो सिंध जो न आहे। अरे बाबा हे त कातिल आहे, मूंखे एतिरियूं मैसेजेस अचनि था पिया, साईं तव्हांजी ॾिसो, हुकूमत जेको आहे साईं ॾिसो, रोज़ एॾा जेको आहे पंहिंजो माण्हुनि साईं जूं गाॾियूं ॾिसो, तबाह थी ॾिसो, वियूं ॾिसो। आहिनि, माण्हू मरी विया आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। माना दहशतगर्दी हिकिड़ी ॿी ॼण चो त असांजे मथां जंग न मड़ी न छॾी अथव। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॻाल्हि ॿुधो। जंग मड़ी छॾी अथव। कराची जे अंदरि जेतिरा माण्हू टारगेट किलिंग में मुआ पिया न, सुपर हाईवे हाणे वधीक सुपर हाईवे था तां न ओड़ो साईं, हिकिड़ो ॾिसो, टारगेट किलिंग जो हादसा थींदा ई न थियणु खपनि, ज़ाहिर कीअं थियणु मां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मैनेज कयो न न न तव्हां शइ मुंहिंजी खे ॻाल्हि यार। ॿुधो, उते बिल्कुलु डाइवर्शन फोर्सिस ठारायो, FW कुझु वारनि हुनखे खे जेको उन्हनि दुनिया जी में फोर्सिस ठहंदी बि आहे। बीठी मोटरवे पुलिस बि बीठी, ईअं न आहे त कोई सफ़ा डाइवर्जन थियल ई कोन्हे एक्सीडेंट न, त इहे थींदा चओ त रहंदा टियों मोटरवे छा? साईं, साईं। एक्सीडेंट त थींदा रहंदा आहिनि। न, मूंखे साईं, थींदा रहंदा। डाइवर्शन एक्सीडेंट दुनिया त डाइवर्शन थींदा रहंदा। ठहंदी आहे। डाइवर्जन अॼु प्रॉपर उहो ठाहियो। जेको एक्सीडेंट आहे न DHA सिटी जे वेझो मेन रोड ते थियो, न उते डाइवर्शन ते थियो, न उते उहो रोड टुटल आहे जिते मां तव्हांखे अॼु जी तव्हां ॻाल्हि पिया कयो। मोटरवे ठहे पियो, ॿिया मनसूबा सिंध लाइ आहिनि। ॿिया कहिड़ा? ॿिया कहिड़ा? हलो चलो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ॿिया कहिड़ा? न न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, लिखो, लिखो। लिखंदा हा, वञो। हा, त तव्हां ॿुधायो। DAP जो रेट किरे थो, छा सिंधी माण्हू मनसूबो, DAP बाण मनसूबो नथो करे? ॿुधायो। न न हलो तव्हां साईं, यूरिया DAP घटि अगरि थिए थी, तव्हांजी PIA बहितर थी आहे, सिंधी माण्हू सफ़र ये नथो ही करे। असां डंडे में तव्हां बचाई तव्हां असां, तव्हां न न खान साहब के आंदो न न डंडे खपाइनि तव्हां पिया, तव्हां इहा तव्हां असां ट्रेन बचाई आहे। पाकिस्तान जी ट्रेन बहितर थी, हुन खाई सिंधी इहो माण्हू सफ़र corruption नथो जे करे, स्कैंडल हलनि पिया। सफ़र नथो करे। सही करप्शन जे ई स्कैंडल सखर में जेकी ऑडिटर पुल जनरल आहे जी उहा रिपोर्ट नई ॿुधी आहे। मंज़ूर कई अथनि। ऐं केतिरा मनसूबा साईं, थरकोल रेलवे में में corruption घणा पैसा रखिया अथव? थरकोल में ॾिसो तव्हां जेको मनसूबा हलनि थर में पिया, विझंदो आहे, सीपेक ते थारी माण्हू खे भई पैसो बिजली फ़ाइदो पैदा न पई आहे। थिए छा आहे? थारी माण्हू खे फ़ाइदो न आहे वीचारो, थर में कोयलो जो थरकोल जो किलो ई फ़ाइदो न खॾु आहे। कढियो अथव। साईं थरकोल जो कोयले तमामु जो वॾो कि- चवंदो वधि में वधि इन्वेस्ट थर में पई थिए। ॾाढी अरे नंढी कोयले ॻाल्हि जो आहे। किलो ई कोन निकितो बाबा आहे। तव्हां हुनजो बिजली करे इफ़्तिताह थियण वारो ये ॿई ॼणा पीपल्स भई, पार्टी नून लीग ॿई असांखे मां चवंदो तव्हां ईंदड़ महीने में उते बिजली करे किलो बि इफ़्तिताह कोयलो थींदो। कोन निकितो आहे, किलो कोयले जो बि कोन कढियो अथव। थर वारनि खे को फ़ाइदो कोन्हे, मां को तव्हां फ़ाइदो कोन्हे। मुल्क जा जेके अगरि लोड शेडिंग ख़तम थिए थी असांजे कॾहिं ख़तम थी आहे? 2017-18 में ख़तम थी वेंदी, उहो त छा उहा करा सिंध में ख़तम न थींदी? सिंध में यार उन लाइ प्लानिंग कबी न, हुकूमत हिकिड़े ॾींहं में त हुकूमत न न हुकूमत जादू जी छड़ी आहे। हुकूमत ज़ाहिर मनसूबा ठाहींदी आहे, उन प्लान ठाहींदी आहे, प्लानिंग कंदी आहे। तव्हां 11 साल मुशर्रफ जा 5 साल पीपल तव्हां हिकु बिजली घर हिकु यूनिट न ठाहे सघियो। तव्हां हीअं ॾिसो न 50% बिजली असां घटि मतलब लोड हिकिड़ी शेडिंग ॻाल्हि ख़तम मां कई आहे। तव्हांखे मां ॿुधायां, तव्हांखे चवां थो त अॼु रिकॉर्ड मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। हिन मुल्क जी लोड शेडिंग ख़तम थी वेंदी। छा लोड शेडिंग ख़तम थी सिंध जे माण्हुनि जो मसइलो हल मां न तव्हांखे थींदो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, वॾो माशाल्लाह जज़्बाती माण्हू आहे न हाणे छा न मां जज़्बाती मां चवां थो ॻाल्हि हाणे ॿुधंदे कोन तूं। हा, दानिश्वर आहे, मां हिकिड़ो सवाल त कयां मां ॻाल्हि हिकिड़ी चवां, मां हिकिड़ी मां बि चवां पाकिस्तान जे अंदरि बिजली जे बहरान जो जेकॾहिं जुर्म आहे न, उनजो मुजरिम मियां नवाज़ शरीफ़ आहे। तव्हां हाणे यार लैंग्वेज ॻाल्हायो त तव्हां वॾा मां चवां थो तव्हांखे ज़िमेदारी सां चवां थो, मां तव्हांखे चवां थो जेकॾहिं हा उन तव्हां ॾोह इहो कयो केटी त बंदर जो पावर प्रोजेक्ट जेको 5200 मेगावाट जो 90 जे ॾहाके में ठहियो पए, जेकॾहिं तव्हां उहो कैंसिल न कयो हा यार त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे छॾियो न। कहिड़ो मनसूबो ठाहियो? किताबनि में सदाई ठाहींदी यार आहे। न। कहिड़ो मनसूबो हिकु तव्हां यूनिट जो जेकॾहिं मुल्क ॿुधायो? केटी बंदर पावर हिन प्रोजेक्ट मुल्क जो जा जेके वॾा प्रोजेक्ट तव्हां मियां इहो नवाज़ न। शरीफ़ ठाहिया आहिनि, ऐं मियां नवाज़ शरीफ़ तव्हांजी सही ॻाल्हि आहे, इहो ॾोह आहे त हिन मुल्क मां लोड शेडिंग ख़तमु करणु वञे पियो ऐं उन लाइ प्रैक्टिकली कमु थिए पियो। 10,800 मेगावाट बिजली 2017-18 जे विच में असांजे सिस्टम में ईंदी। मां सम्झां थो ही सीपेक मनसूबो छा आहे? पाक चाइना कॉरिडोर में मां साईं बि टिकट ते पैसा भरे आयो आहे। स्टील हा मां बि साईं पेट्रोल ख़र्च कयो। स्टील मिल जा 7 महीननि खां पघारूं न आहिनि। उन तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? इमरान ख़ान खे त न लेबर न आहे यार, वो बेवा ज़िम्मेदार आहिनि यार। न न मां चवां थो माज़ी जो गवर्नमेंट हो न असां रिलीज़ कया 7 महीना सही पूरो 7 महीना थिया आहिनि वीचारनि मिस्किननि बेवाइनि खे पघारूं न आहे, पेंशन न आहे, माण्हुनि खे पघारूं न आहिनि। स्टील मिल तव्हां खपायो पिया, माण्हू ज़लील थिया वेठा आहिनि, महीने खां रोड ते वेठा आहिनि। इमरान खां होॾा अची थो वञे, तव्हां जेको लीडर नथो वञे आहे न हिकिड़े प्रोजेक्ट खे तबाह कयो वियो, पीपल्स पार्टी जे दौर में तबाह कयो वियो। असां हाणे चयो सिंध गवर्नमेंट चयो असां त स्टील मिल वठूं, असां हुनखे ऑक्शन ॾिनो, तव्हां अचो भले वठो। पघारूं त ॾियो न यार। पघारूं रिलीज़ थी वियूं तव्हांजे एतिजाज खां अॻु में ई इसाक डार साहब अॻे ई ऐलान करे चुको हो तव्हांजे एतिजाज खां अॻु तव्हांखे मौक़े परस्ती सियासत करणी आहे। स्टील मिल ते वेठा आहिनि मुलाज़िम, उते वञिणो आहे।
बाबा MQM जो गैप थियो हेॾे वञणो आहे माना तव्हांखे इहा असां वञूं था न त असां विया आहियूं असांखे फीडर मिनिस्टर अॻे जो बारी मेमणी कदी हुई हाँ? अॻे जो बारी मेमणी कदी हुई उहा जेके उहा हिकिड़ो सवाल ॿियो कयां? मारवी महिमान ज़ाहिर जॾहिं यार ॻाल्हि त ॿुधो फील्ड में हुई मुंहिंजो सवाल पुराणो रहिजी वियो यार हा फॉर्म में आहे मुंहिंजो भाउ न यार ॿुधो इहो जेको लंडन वारो फ्लैट रुपए रुपए इहो किथां पैसो हुयो यार यार मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ॿुधायो, मां ख़बर न मूंखे यार हेॾो सारो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हुसैन नवाज़, मुंहिंजी चयो ॻाल्हि ॿुधो अल्हम्दुलिल्लाह वो मेरा मुंहिंजी है, ॻाल्हि ॿुधो किथां अची वियो? न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ही स्टील में हले न न दुबई में जिन कीअं माण्हुनि सोन वटि निकिरी आयो, न छा मुंहिंजी निकिरी हिकु ॻाल्हि आयो? ॿुधो जिन माण्हुनि वटि पाकिस्तान ठहण खां अॻु इंडस्ट्रियूं हुयूं उन्हनि माण्हुनि अगरि लंडन में को फ्लैट आहे मुंहिंजे ॾाॾे वटि माना जॾहिं बुटे जे दौर में असांजी राइस मिल खे वरितो वियो कब्ज़े में ठीकु आहे न पोइ वरी वापसि असांखे मिली हुननि जी स्टील मिल खे बि मतिलबु भुट्टो साहब कयो पंहिंजे हिसाब सां मां सम्झां थो मां ॿुधायां थो अॼु मुंहिंजो कराची में बि घरु आहे हैदराबाद में घरु आहे त मुंहिंजो ॾाॾो जॾहिं राइस मिल हलाईंदो त मां कराची में बंगलो वठी सघां थो न मूंखां केरु पुछंदो खीलदास बंगलो किथां थो बाबा मुंहिंजे ॾाॾे जी राइस मिल हुई मां अॼु पंहिंजे वॾड़नि जे मूं वटि पैसा जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी फैमिली को फ्लैट वरितो लंडन में इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे तव्हां पर्सनल तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो हली मादल शेख 97 खां पहिरीं छा हो अल्हम्दुलिल्लाह सब कुछ हो तव्हां एॾी मिल्कियत न हुई न साईं इन इन ॻाल्हियुनि खे छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो हुनजे वालिद साहब वटि हुनजी अबाणी मिल्कियत हुई मूं वटि बि अबाणी मिल्कियत आहे मां सम्झां थो हाणे तो जवाब ॾिनो हाणे तव्हां कयो ॿुधायो ॿुधायो कोरंग इंडस्ट्री एरिया फाइन फूड इंडस्ट्री जेकी PIA में दही ईंदी हुई न उहा असांजी ठीक है 97 MP थे आयो 93 साल के में जरा सियासत में कदम रखियो अल्हम्दुलिल्लाह फाइन फूड इंडस्ट्री कोरंग इंडस्ट्रियल एरिया में मानू गाल करे पंज औकात वारी करे मां तो इज्जत तो करे जाती गाल तो करे अल्हम्दुलिल्लाह तव्हां उन चौदा असांजो फादर अल्हम्दुलिल्लाह बाबा मानू गाल करे सॼी रिकॉर्ड ते मानू चमचागिरी में भी न रिकॉर्ड ते सभु शयूं पयूं रिकॉर्ड ते पयूं कंहिं छा कयो कंहिं छा ठाहियो सभिनी खे ख़बर आहे तव्हां 97 में नवाज शरीफ़ जी पार्टी में रही छा कयो सभिनी खे ख़बर आहे रिकॉर्ड ते पियो आहे इहे सभु माण्हू ॿुधाईंदा पर तव्हां नवाज शरीफ़ जॾहिं लंडन में फ्लैट आहे तव्हांखे तकलीफ़ थिए थी मुंहिंजो कराची में घर सुभाणे तव्हां चवंदो खीलदास घर किथां आयो बाबा छो न आहे हुन अबे ॾाॾे वटि पंहिंजो फैक्ट्रियूं हुयूं हो बिल्कुलु हू ख़ानदानी माण्हू हो हू चोर कोन हो हू मौक़े परस्त न हो हा लोहार जो पुटु हो फ़ख़्रु आहे मज़दूर जो पुटु हो न इहो फ़ख़्रु आहे फ़ख़्रु आहे मज़दूर जो पुटु हो फ़ख़्रु आहे मज़दूर जो पुटु हो ऐं जेकॾहिं हुन तरक़ी कई पंहिंजे महिनत सां पंहिंजे हथनि सां हिन में ॾोह त न आहे हिन में ॾोह त न आहे मां तोखे ॿुधायो आहे चङा चुनगी जे बंदे फाइन फूड इंडस्ट्री असांजी हुई सियासत पोइ चवनि थो इहे इल्ज़ाम सभिनी ते लॻंदा रहंदा आहिनि सभिनी ते लॻंदा रहंदा आहिनि त कंहिं कीअं छा कयो सभिनी खे ख़बर आहे फ्लैट ते परेशान छो थींदा नून लीग बाबा छाजे लाइ परेशान थियो असां चवंदा हुनजे अबे हुननि जो कारोबार हो कारोबार करणु ॾोह छा जेकॾहिं नवाज शरीफ़ जा पुट कारोबार कंदा उहो ॾोह आहे वञी छाजो लुटियो अथनि छाजो पियो तव्हां हिकिड़ो साबित कयो हिकु रुपयो साबित करे ॾेखारियो तव्हां नवाज शरीफ़ ते इमरान ख़ान 2.5 साल तव्हां ॻाल्हाईंदा रहियो कंटेनर ते तव्हां 2.5 साल वेठा आहियो बसि अञा पोणा 2 साल तव्हां वेहंदो तव्हांखे 2018 में पाकिस्तान जो अवाम रिजेक्ट कंदो पर TORs तव्हांजा सुप्रीम कोर्ट बि रद्द करे छॾिया न पनामा ते ठीकु आहे असां हिननि खे चयो वियो न कमेटी वियो ॻाल्हियूं कयो न हिननि खे बाबा ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कंहिं बि ॻाल्हि जो टेबल ते हल निकिरंदो न नथा ॻाल्हाईंदा न वेहंदो न तव्हांखे इमरान ख़ान जी ॻाल्हि त सही आहे न त नवाज शरीफ़ चए थो एहतिसाब मुंहिंजो कयो पर मुंहिंजी मर्ज़ी सां कयो फयाज़ मां तव्हांखे ॿुधायां हिननि जो मसइलो इहो न आहे हिननि जो इहो मसइलो न आहे त वोट जो तरीक़ेकार बहितर थिए वोट मतिलबु इलेक्ट्रॉनिक थिए हिननि जो को मसइलो हिननि जो इहो आहे त हीअ हुकूमत वञे असां ॿिए के तरीक़े सां हिते अचूं असांखे उंगली करण वारो वठी अचे उंगली करण वारे इंतज़ार में ईअं ई माण्हू कंदा आहिनि पोइ उंगली वारा सियासतदान ईअं ईंदा आहिनि वेंदा हलियो न पर एजिटेशन जी पॉलिटिक्स में एजिटेशन इहो तरीक़ो न आहे त तव्हां रायवन ते मार्च कंदो तव्हां अचो तव्हां वञो माण्हुनि वटि माण्हुनि तव्हांखे कल्ह बूरेवाला में ॾिसो कल्ह बूरेवाला में तव्हांखे रिजेक्ट कयो माण्हुनि तव्हांखे जेल में कयो तव्हांखे कराची में कयो तव्हांखे लाहौर में माण्हू रिजेक्ट कयो हार खे तव्हां वञो न मां हिकिड़े वोट जी आहे हिकिड़ी रन सां जॾहिं मैच हाराबी न मैच शिकस्त में गणी वेंदी रिकॉर्ड में हाणे तव्हां बि चओ था त असां जाती मुराव न चढ़ ॾींदासीं हू चवनि था असां ईंदासीं छाकाणि त इहो टैक्स पेयर्स जेको आहे पंहिंजो आहे मनी आहे ठीकु आहे न तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजो मेज़बान फयाज़ नैश खे इजाज़त सदाईं गॾु